अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां सारिस भुट्टो तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम द ग्रेट शो सां गॾु। उहो आहे आर्टिस्ट, चाहे उहो पेंटर हुजे, चाहे उहो कॉमेडियन हुजे, चाहे उहो मॉडल हुजे, चाहे उहो होस्ट हुजे, आहे त आर्टिस्ट। अॼु असां आर्टिस्टनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। तव्हां खां असां इहो सवाल कंदासीं तव्हांजो फेवरेट आर्टिस्ट केरु आहे ऐं उनजी रियल लाइफ ते तव्हां कोई फोकस कयो आहे, या जेतिरा बि आर्टिस्ट आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी कीअं कहिड़े नमूने सां गुज़ारनि था, कहिड़े वे सां हलनि था, या चैनल उन्हनि खे कीअं सपोर्ट कंदो आहे, केतिरी मोहबत ॾींदो आहे ऐं तव्हां सभु असांखे केतिरी इज़त ॾींदा आहियो, इन्हनि हवालनि सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजा सवाल हूंदा, मुंहिंजा जवाब हूंदा, मुंहिंजा सवाल हूंदा ऐं तव्हांजा जवाब हूंदा। गुली मिली असांखे अॼु डिस्कस कंदासीं, कचहरी कंदासीं। काफ़ी सारी कचहरी करणी आहे पंहिंजे प्यारनि आर्टिस्टनि जे नाम। अॼु जो प्रोग्राम आहे मुंहिंजो हीउ प्रोग्राम, अॼु जो असांजा जेतिरा बि प्यारा आर्टिस्ट आहिनि, सिंगर आहिनि, एक्टर आहिनि, उन्हनि जे नाम हीउ प्रोग्राम आहे ऐं जेको प्रोग्राम पूरो मां उन्हनि जे नाम कयो आहे, जंहिंमें तव्हां सभिनी जो साथ हूंदो। अक्सर असां सोशल मीडिया ते बि एक्टिव रहंदा आहियूं ऐं उन्हनि ते असां डिस्कस कंदा आहियूं। कॾहिं कंहिं टॉपिक ते हली वेंदा आहियूं या कॾहिं कंहिं बि आर्टिस्ट जो मसइलो हूंदो आहे, उन ते सभु आर्टिस्ट जमा थी वेंदा आहियूं ताकी असां पंहिंजे आर्टिस्ट खे सपोर्ट करे सघूं। इन ई सोशल मीडिया जे हवाले सां बि डिस्कस कंदासीं। उन खां अलावा आर्टिस्ट जॾहिं सुपर हिट थींदो आहे, सोशल मीडिया तां थींदो आहे ऐं तव्हांजी सपोर्ट सां थींदो आहे। जॾहिं तव्हां असांखे फॉलो कंदा आहियो, तव्हां असां सां ॻाल्हाईंदा आहियो, तव्हांजा सवाल हूंदा आहिनि, तव्हांजी मोहबत हूंदी आहे असां सां गॾु। इन हवाले सां बि अॼु ॻाल्हाईंदासीं। ऐं जीअं तव्हांखे मां ॿुधायो आहे त मूंखे पंहिंजे सेट ते अची करे ॾाढो ईज़ी ऐं ॾाढो मज़ेदार मूंखे महसूसु थींदो आहे त मां पंहिंजे सेट ते मौजूदु आहियां ऐं पंहिंजे सेट सां मां बेहद मोहबत कंदी आहियां ऐं पंहिंजे प्रोग्राम सां मोहबत कंदी आहियां मां ऐं पंहिंजे इदारे सां मोहबत कंदी आहियां। जॾहिं सन टीवी मूंखे हीउ सेट ॾिनो, सीरियसली आई वॉज ग्लेड। ऐं मां उन टाइम मूंखे कोई बि एतिरी नॉलेज न हुई त मां हिन सेट ते बीहण जे क़ाबिल आहियां बि या न आहियां। जॾहिं मां पहिरियों ॾींहुं हिन सेट ते पेर रखियो त लिटरली मां बिल्कुलु शिवरिंग थी कयां ऐं मूंखे कॉन्फिडेंस ॾियण जे लाइ ज़फ़र भाई मूंसां गॾु मौजूदु हुयो। ज़फ़र भाई चयो तूं ॻाल्हाए, मां तोसां गॾु आहियां। हेॾा ज़फ़र भाई मूंसां ॻाल्हाईंदो हुयो ऐं हेॾा मां ॻाल्हाईंदी वेंदी हुयसि ऐं ज़फ़र भाई जा अल्फाज़ हूंदा। अॼु ज़फ़र भाई वेही करे मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदो आहे ऐं मूंखे सम्झाईंदो बि आहे, बट मूंखे घणी कोशिशि कंदो आहे त ॿुधण जी। ऐं अल्फाज़ जेके मूं उन्हनि खां सिखिया, अॼु मूंखे उहे अल्फाज़ कमु था अचनि। जॾहिं मां पंहिंजे आर्टिस्टनि जी वेही ॻाल्हियूं ॿुधंदी आहियां, उन्हनि जे मथां जॾहिं मां फोकस कंदी आहियां त सीरियसली मुंहिंजी मोहबत जेका आहे उहा आर्टिस्टनि लाइ बेहद वधंदी थी वञे। ऐं जॾहिं मूंखे आर्टिस्ट सपोर्ट कंदा आहिनि, मुंहिंजे प्रोग्राम में ई कॉल कंदा आहिनि, या मां पंहिंजे आर्टिस्टनि खे घुराईंदी आहियां या मां उन्हनि सां जॾहिं बि मिलंदी आहियां। जी बिल्कुलु ज़फ़र भाई। हा, ज़फ़र भाई मूंसां इहा ई पियो ॻाल्हि करे त आर्टिस्ट बेहद हसास तबे जा मालिक हूंदा आहिनि। ऐं हा, इहा वाक़ई में जॾहिं मां पाण ई पंहिंजी बि ॻाल्हि कयां त जॾहिं मां कंहिं आर्टिस्ट जी ॻाल्हि ॿुधंदी आहियां या वरी आम कोई बि इंसान या कोई बि सोशल मीडिया ते अहिड़ी न्यूज़ अचणु शुरू थी वेंदी आहे त मां उन शइ खे फील करणु शुरू कंदी आहियां। असां आर्टिस्ट हर शइ खे महसूसु कंदा आहियूं, छो जो असां परफॉर्म कंदा आहियूं ड्रामनि में कॾहिं बि कोई बि करेक्टर आहे, असां उहो करेक्टर फ़ौरन सां पिक करे ऐं असां कंदा आहियूं। चाहे उहो रोड ते रहण जो हुजे, चाहे उहो महलनि में रहण जो हुजे, चाहे उहो तकलीफ़ुनि में भरियल हुजे, पर असां उन करेक्टर खे पंहिंजे अंदरि में समाए छॾींदा आहियूं ऐं उन शइ खे महसूसु करणु शुरू कंदा आहियूं। जॾहिं पंहिंजियूं तकलीफ़ूं असांजूं हूंदियूं आहिनि, उन्हनि सभिनी खे गायब करे असां उन टाइम उहो करेक्टर थी वेंदा आहियूं। त आर्टिस्ट एतिरो हसास तबे जो मालिक आहे। आर्टिस्ट जॾहिं परफॉर्मेंस ॾींदो आहे त उहो पंहिंजी दुनिया विसारे छॾींदो आहे त उहो असल छा आहे। जॾहिं असां पंहिंजी दुनिया विसारे छॾींदा आहियूं ऐं उन दुनिया में ग़ाइबु थी वेंदा आहियूं, जेका दुनिया तव्हांखे एंटरटेन कंदी आहे, त उहा दुनिया उन्हनि जे लाइ चेंज हूंदी। ऐं जी हा व्यूअर्स, अॼु असां आर्टिस्टनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजा फेवरेट काफ़ी सारा अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके हिन दुनिया मां हली विया आहिनि, पर उन्हनि पंहिंजूं यादूं असांजे विच में छॾे विया आहिनि। असां उन्हनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं
कॉल्स मुझे लाइ इम्पोर्टेंस हूंदियूं आहिनि, इम्पोर्टेंस रखंदियूं आहिनि। उन खां अलावा तव्हांजो फीडबैक बेहद मुंहिंजे लाइ ज़रूरी आहे। जॾहिं बि तव्हां मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसणु चाहियो या वरी तव्हां जीअं सिन TV HD पेज ठहियलु आहे, इन पेज ते वञी तव्हां लाइक कंदो त असांजे आर्टिस्टनि जा बहितरीन ड्रामा, बहितरीन प्रोग्राम, बहितरीन सॉन्ग्स तव्हांजे साम्हूं हूंदा। बेहद महिनत थियल हूंदी आहे। ओके, कॉल मौजूद आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो? फर्स्ट क्लास, बेहतरीन ॾाढो प्रोग्राम। असांजी त सिंध सॼी सोन आहे, असांजा आर्टिस्ट सॼा सोन जा मोती दाणा, पूरी सिंध जा असांजा गुलूकार, असांजा अदाकार, असांजा अदाकाराऊं। ख़ासि तौर तव्हांजी हींअर अॻु में दिल लगी ड्रामो ॾिठो पियो, ॾाढी बहितरीन तव्हांजी हुनमें परफॉर्मेंस हुई, तमामु भलो तव्हांजी अदाकारी करणु ॾाढो बहितरीन लॻो। हिन जे करे मां बसि प्रोग्राम अचण खां अॻु ई प्रोग्राम शुरू करे छॾियो पाण। थैंक यू, नंबर लॻाए। थैंक यू अदा, थैंक यू सो मच। अॼु असां ॻाल्हाईंदासीं बि आर्टिस्टनि जे हवाले सां ई। जीअं दिल लगी में तव्हां ड्रामो था ॾिसो या विरासत जेको ड्रामो आहे तव्हां उहो था ॾिसो, उन में जेका स्टोरी हूंदी आहे उनखे जंहिं तरीक़े सां वे सां वठी हलंदा आहिनि आर्टिस्ट, उहो ॾाढो ख़ूबसूरत वे हूंदो आहे। जंहिंमें जी जी अदा जी कॉल डिस्कनेक्ट थी वई। अदा, आई एम सो सॉरी। जॾहिं तव्हां ॿीहर कॉल ट्राई कयो, छो जो आई डोंट नो छो कॉल ड्रॉप थी वई आहे। बट अॼु असां तव्हांजी पसंदि ते ॻाल्हाईंदासीं, तव्हांजी पसंदि ॿुधंदासीं, तव्हांजे आर्टिस्टनि जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं त तव्हांखे कहिड़ो आर्टिस्ट पसंदि आहे, तव्हांखे कहिड़ो सिंगर पसंदि आहे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं अहिड़ियूं खूबियूं आहिनि जेके तव्हांखे अट्रैक्ट कंदियूं। या कुझु असां ईअं हूंदा आहियूं, कुझु असांजा फेवरेट आर्टिस्ट हूंदा आहिनि, उन्हनि जी लाइफ स्टाइल अहिड़ो हूंदो आहे जेके असां फॉलो कंदा आहियूं। असांजी आम लाइफ उन्हनि जे नाव थी वेंदी आहे। असां पंहिंजी पूरी ज़िंदगी उन्हनि जे पोयां गुज़ारे छॾींदा आहियूं। काफ़ी सारा अहिड़ा आर्टिस्ट आहिनि, जीअं मूंखे बि काफ़ी आर्टिस्ट वणंदा आहिनि। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। अदी छा हाल हुजे? तुनो खुश खैर अदी? अदा, मां बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम हुजतुन। तव्हां हाल अहवाल करतुन? अदा, तव्हांजो नालो छा आहे? अदा, मुंहिंजो नालो अदी मीर मोहम्मद मुगेरी हुजतुन, दुबई खां मां ॻाल्हायो थो न। वॾो करेक्टर आहे अदा, तव्हां बि तव्हां वॾा आर्टिस्ट आहियो। तव्हां वटि वैरायटी आहे करेक्टर्स जी। कॾहिं बि मां तव्हांखे जल्दी पकड़े न आहियां सघंदी। मां जल्दी थोरे टाइम खां बाद में ख़बर पवंदी। कीअं आहियो अदा? अल्हम्दुलिल्लाह जी, अल्लाह पाक जा करम रब्बिल आलमीन जा। ॿुधायो अदी? अदा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अॼु असां आर्टिस्टनि जे हवाले सां पिया ॻाल्हायूं, त तव्हां ॿुधायो। आर्टिस्ट जेके असांजे सिंध में अदड़ियूं अदड़ा जेके बि आहिनि, तमामु ज़बरदस्त पंहिंजे कम जेको आहे ईमानदारी कंदा आहिनि, महिनत सां कंदा आहिनि। अवां पंहिंजा गम लिकाए ॿियनि खे ख़ुशियूं ॾींदा आहियो। अदी, इहा ई ॻाल्हि आहे। त अवांजो दिल लगी ड्रामो मूंखे तमामु बहितरीन वणंदो आहे। ॿुधे अदी? अदा, थैंक यू सो मच। अदा, मूंखे ख़बर अथव फेवरेट जेको मुंहिंजो ड्रामो आहे उहो विरासत, जेको सिन TV ते हलंदो आहे। सभु ड्रामा तमामु सुठा आहिनि। बाज़फ़र जा बि ड्रामा जेके डायरेक्टर आहिनि, अब्दुल मनान अब्बासी उर्फ मामा लालू आहे। जी जी जी। सैयद खालिद शाह आहे, तमामु ज़बरदस्त आहे। साईं अनवर शाह आहे, तमामु ज़बरदस्त डायरेक्टर आहिनि माशाल्लाह। ज़फ़र जिस्कानी मुंहिंजो प्रिय प्यारो दोस्त। हाँ दा, बिल्कुलु बिल्कुलु। आर्टिस्टनि जे हवाले सां ॻाल्हायूं पिया था, जोश ऐं जज़्बे सां कमु करे रहिया आहिनि। अदी जी अदा, बिल्कुलु। असां आर्टिस्टनि जे हवाले सां त ॻाल्हायूं पिया, अदाकारनि जे हवाले सां। त अदाकार, तव्हां कहिड़े अदाकार खे फॉलो कंदा आहियो? जी अदी, मां ॿिनि खे अदाकारनि खे टिनि खे फॉलो कंदो आहियां। हिकिड़ो साईं हाशिम शाह, निसार शाह जी जी, ॿियो ज़फ़र जिस्कानी। वाह वाह, ज़बरदस्त। टियों मुंहिंजो फेवरेट जेको आबास गुल। वाह, ज़बरदस्त, बिल्कुलु मार्वलस। मतिलबु इन्हनि जे लाइ मां चवंदमि इन्हनि जे जॻह ते कोई आर्टिस्ट नथो अची सघे। जी अदी, इंशाल्लाह असां इहा ई दुआ कयूं था इन्हनि जे जॻह ते नवां अचनि त अञा बि बहितर ॻाल्हि आहे। अदा, इन नवां अची सघनि था, पर इन्हनि जे मट कोई बि नथो थी सघे। अदी, हाणे ॾिस न, पुट जहिड़ो न आहे, पुट पीउ जहिड़ो न थींदो। अदी जी अदा, सही। अदा, इन्हनि टिनि आर्टिस्टनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो?
बस इन्हनि खे मैसेज ॾींदासीं त अलाह साईं इन्हनि खे काइमाब रखे, अलाह साईं इन्हनि खे वॾी हयाती ॾे ऐं महिनत जीअं कंदा ईअं कंदा अचनि, छा मुस्कुराईंदा रहनि। ख़ासि मुंहिंजो प्रिय प्यारो दोस्त ज़फर जिस्कानी, त ज़फर भाई खे प्यारो दोस्त जी अजी अदा ज़फर भाई खे हाणे तव्हां कहिड़े कैरेक्टर में ॾिसणु चाहींदो? अॼु हाणे इंशाल्लाह नए कैरेक्टर में बि ॾिसंदासीं, ईद ते जेको शो थींदो इंशाल्लाह उहो बि ॾिसंदासीं। इंशाल्लाह। हिन जो साईं अॼु जेको ज़फर भाउ जो हेला थी आहे साईं, इहो ड्राम मश्करनि जो ॻोठो। हा बिल्कुलु इन में त बिल्कुलु बचा बसि ॻाल्हि न कजे। बिल्कुलु बिल्कुलु इहो अलाह साईं ख़ुशि कमाल रखे, हुयो। अलाह साईं काइमाब रखे, अलाह साईं ज़िंदगी ॾे वॾियूं ख़ुशियूं Thank ॾे। you. असां परदेसियुनि जी इहा ई दुआ आहे जी। थैंक यू अदा, थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा, अल्लाह हाफ़िज़। खोड़ सारी कचहरी भाउ सां कईसीं, अदा मीर मुगैरी सां, ऐं अदा मीर मुगैरी हमेशह हिकु नओं कैरेक्टर थी करे मूंसां ॻाल्हाईंदो आहे, कोशिशि कंदो आहे त सैरिश मूंखे सुञाणे, बट किथे किथे मां मिस करे वेंदी आहियां ऐं मां न सुञाणे, किथे किथे मां पकिड़े छॾींदी आहियां त हा हे त अदा मीर मुगैरी आहे। बट इहो तव्हां सभिनी जी मोहबत आहे, प्यार आहे, ऐं आर्टिस्टनि जे नाम अॼु जो इहो प्रोग्राम आहे, त मां इन में चाहींदसि त तव्हांजा जेके फेवरेट आर्टिस्ट आहिनि उन्हनि जे लाइ मैसेज ॾियणु, जेको बि तव्हां मैसेज ॾियणु चाहियो, एडवाइस ॾियणु चाहियो, या वरी उन्हनि जे नाम कोई बि तव्हां सॉन्ग ॿुधायो। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर क्या हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर जी बिल्कुलु ठीकु। मुंहिंजा प्यारा भाउ, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो जमील अमन सोलंकी, खैरपुर मीरठ। ओके माशाल्लाह, खैरपुर मां तव्हां कॉल कई आहे। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, ज़बरदस्त। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अदा अॼु असांजो टॉपिक डेली तकरीबन चौथों ॾींहुं असांजे कॉल पियो, डेली कॉल पियो कयां, बसि तव्हांजी कॉल लॻी कोन पई। अॼु त लॻी वई न, अॼु लॻी वई न तव्हां? अॼु लॻी वई। ओके माशाल्लाह। अॼु असां अदा ॻाल्हायूं पिया आर्टिस्टनि जे हवाले सां। असांजो टॉपिक बि इहो ई आहे त तव्हांजे कहिड़ा फेवरेट आर्टिस्ट आहिनि ऐं उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो मशवरो ॾियणु चाहींदव, या उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव, या उन्हनि जे लाइ तव्हां कोई सॉन्ग जेको तव्हां उन्हनि खे डेडिकेट करणु चाहियो? न सिस्टर, आर्टिस्ट में ड्रामा बहितरीनु फिल्म जा ड्रामा बहितरीनु पिया हलनि, ऐं उन खां पोइ थोरा त जेके आहिनि शमन नबी मीर जेके मुख्तार शीदी थी वियो, ऐं उन खां पोइ अली मुराद थी वियो, इहे बेस्ट हुया जी। ओके अदा, इन्हनि खे छा मैसेज ॾींदव? मैसेज हिनखे इहो ॾींदासीं जेके लोग मतिलबु जेके असांजी सिंध जा मथे अचणु था चाहिनि, उन्हनि खे जेको आहे न तरबियत जा ऐसे अहिड़ो को फल जेको आहे न, ताकि जो है ना असांजी सिंध जो नालो रोशन करनि। बिल्कुलु बिल्कुलु अदा, थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा, अल्लाह हाफ़िज़। जी हा बिल्कुलु, ऐं चाहे कोई बि आर्टिस्ट जे थोरो कमु कयो हुजे या घणो कमु कयो हुजे, नालो त पंहिंजे सिंध ई थो रोशन करे, त रोशन असांखे करणो ई करणो आहे। ऐं हर इंसान जी पंहिंजी पसंदि आहे, कंहिंखे केरु वणंदो आहे, कंहिंखे कहिड़ी एक्टिंग वणंदी आहे, कोई कॉमेडियन खे पसंदि कंदो आहे, कोई सीरियस जेके करेक्टर हूंदा आहिनि उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि। पर अक्सर ईअं ई थींदो आहे, जेको बि आर्टिस्ट हुजे उहो पंहिंजी जॻह ते पंहिंजी बेहद महिनत कंदो आहे। न मां ज़फर भाई जी जॻह ते अची सघां थी, न ज़फर भाई मुंहिंजी जॻह ते अची सघे थो। असां सभिनी जी पंहिंजी हिकु लेवल आहे, जॻह ठहियलु आहे। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां पिया ॻाल्हायो? आवाज़ अली कासली, जी अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी, तव्हां ठीकु आहियो? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे? सॉरी जी, छा पिया चओ? प्रोग्राम वीआईपी आहे, सुठो आहे। बिल्कुलु सुठो आहे। ऐं अॼु असां ॻाल्हायूं पिया आर्टिस्टनि जे हवाले सां, अदाकारनि जे हवाले सां, त तव्हांखे कहिड़ा अदाकार गुलकार वणंदा आहिनि सिंध जा? मूंखे सनम मारवी। सनम मारवी, माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, सनम मारवी जो कोई गानो कलाम कोई तव्हांखे यादि आहे? जी, सनम मारवी जो कोई कलाम तव्हांखे यादि आहे? कलाम यादि आहे पर हींअर यादि कोन पियो अचे। अच्छा, कोई बि हिकु ॿ लफ़्ज़ तव्हां गुनगुनायो, या उन्हनि जे लाइ कोई मैसेज ॾियणु चाहियो तव्हां? मैसेज को बस कलाम वणंदा आहिनि। अच्छा, ओके थैंक यू अदा, थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा। जी असां ॻाल्हाईंदासीं अॼु आर्टिस्टनि जे हवाले सां। आर्टिस्ट उहे बि आहिनि जेके गाननि में जिन कमु कयो आहे, त छो न मां तव्हांखे हिकिड़ो सॉन्ग प्ले कयां जेको तव्हां ॾिसो, ऐं आर्टिस्टनि जी परफॉर्मेंस ॾिसो, ऐं डायरेक्टर जी ऐं कैमरामैन जी महिनत बि ॾिसो, ऐं ॾिसंदा रहो द ग्रेट शो।
कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कौन तुझे दर दासी असा कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कौन तुझे दर दासी तुझे प्यार के सपनों समझी करे माज़ीअ मंझि टार छॾी दासी असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कौन तुझे दर दासी तोखे याद करे पूरा जीवन तन्हायुनि खे अर्पींदासीं तोखे याद करे पूरा जीवन तन्हायुनि खे अर्पींदासी पहिरियां पाणीअ ॻोढ़ा वहंदा हुआ हाणे सोग में रतड़ो रुवंदासी तुंहिंजे प्यार खे सपनों समझी करे माज़ीअ मंझि टार छॾींदासी असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कौन तुझे दर दासी कंबराणी तुझो तालिब जाना तुझे हम नामन जो बिना कहरा कंबराणी तुझो तालिब जाना तुझे हम नामन करा इहा छिड़ब मरण ताईं याद कभी ॿी शिकायत तोखे न ॾींदासीं तुंहिंजे प्यार खे सपनों समझी करे माज़ीअ मंझि टार छॾींदासीं असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कौन तुझे दर दासी असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी वरी कौन तुझे दर दासी वरी कौन तुझे दर दासी वरी कौन तुझे दर दासी वेलकम बैक व्यूअर्स हम वापस अची वियासीं तव्हां सॉन्ग ॿुधो तव्हां हुन में हिकु आर्टिस्ट जी परफॉर्मेंस ॾिठी जेको बहितरीन हिकिड़ो एक्टर न
बल्कि बहितरीनु हिकिड़ो मॉडल बि हुयो जंहिंजा एक्सप्रेशन तव्हांजे साम्हूं हुया, जंहिंजूं सिर्फ़ु ज़बान न पई ॻाल्हाए, पर जब्बार जूणे जो उन आर्टिस्ट जो नालो आहे। उन्हनि जी अखियुनि जा एक्सप्रेशन, उन्हनि जे हथनि जी मूवमेंट, उन्हनि जे फेस जा एक्सप्रेशन ऐं उन्हनि जो वॉकिंग जेको बॉडी लैंग्वेज आहे उहा तव्हांखे हिकु मैसेज जेको ॾियणु पियो चाहे सॉन्ग जे थ्रू उहो तव्हां ताईं पहुची वियो। उन में हिकिड़ो ॿियो बि आर्टिस्ट हुयो वसीम, जे उन पंहिंजे ई एक्सप्रेशन मां तव्हां ताईं स्टोरी जो तव्हां ताईं पहुचाई। त हिकिड़ा आर्टिस्ट हूंदा आहिनि जेके बग़ैर डायलॉग जे उहे परफॉर्मेंस ॾींदा आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं उन्हनि परफॉर्मेंस ॾिनी। ऐं ईअं ई काफ़ी सारा आर्टिस्ट हूंदा आहिनि जिन जे अॻियां स्क्रिप्ट त हूंदो आहे, ॻाल्हाईंदा आहिनि, पर कुझु हुन में अहिड़ा एक्सप्रेशन हूंदा आहिनि जेके हर अल्फाज़ पंहिंजी ख़ामोशीअ सां बयानु कंदा आहिनि। त काफ़ी सारा अहिड़ियूं शयूं आहिनि ऐं एहसास जेके हूंदा आहिनि असां उहे ज़ाहिर कंदा आहियूं, जेके आम ज़िंदगीअ में हर इंसान वटि एहसासु हूंदो आहे, जेका असां वटि उहे स्टोरियूं हूंदियूं आहिनि जेके रियल बेस ते हूंदियूं आहिनि, जेके सच में किथे न किथे इहे शयूं हलंदियूं पियूं आहिनि। असां उन्हनि शयुनि खे तव्हांजे साम्हूं खणी ईंदा आहियूं। त सोचो जेके शयूं असां तव्हांजे साम्हूं खणी ईंदा आहियूं, असां उनखे अहिड़ो परफॉर्म कंदा आहियूं जेके रियल लाइफ में हूंदियूं, उन्हनि में केतिरी न तकलीफ़ हूंदी, उहे तकलीफ़ूं खणी करे, उहे ख़ुशियूं खणी करे असां तव्हांजे साम्हूं ज़ाहिर कंदा आहियूं। कॉल मौजूदु आहे, ॾिसो त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु अदा, किथां पिया ॻाल्हायो? वालेकुम सलाम जी, वालेकुम सलाम अदा, तव्हां किथां पिया ॻाल्हायो? शहर करो डिस्ट्रिक्ट सिद्धार्थ खां रसूल मंसी। जी अदा, तव्हांजो नालो छा आहे? हेलो अदा, तव्हां टीवी ॾिसो, तव्हां टीवी ॾिसो या मूंसां ॻाल्हायो? रईस रसूल मंसी। अदा कीअं आहियो, ठीकु आहियो? अदा टीवी जो वॉल्यूम, ओहो कॉल डिस्कनेक्ट थी वई। हमेशह मूं चयो आहे, हमेशह तव्हांखे हिकु ॻाल्हि सम्झाईंदी आहियां त जॾहिं बि तव्हां मूंसां ॻाल्हायो त टीवी जो वॉल्यूम बिल्कुलु म्यूट करे छॾियो। अगरि तव्हांखे रिपीट में ॾिसणो आहे त यूट्यूब आहे तव्हांजे साम्हूं, तव्हां यूट्यूब में SNTV HD लिखंदव त मुंहिंजो प्रोग्राम तव्हांजे साम्हूं ईंदो, तव्हां पंहिंजी कॉल बि पाण ॿुधी सघंदव। ऐं जीअं हिन अदा कॉल कई ऐं डिस्टर्बेंस थी वई, तव्हां पाण मैसेज करे सघो था। ऐं कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी शाद कॉलोनी कंबर खां स्मार्ट सनावला गुरपांक। माशाल्लाह अदा, कीअं आहियो, ठीकु आहियो? कहिड़ी तरह पंहिंजा असां जी तव्हां ॿुधायो कीअं आहियो? मां त बिल्कुलु ठीकु आहियां। अॼु असां आर्टिस्टनि जे हवाले सां ॻाल्हायूं पिया, त तव्हां जा जेके फेवरेट आर्टिस्ट आहिनि उन्हनि जे लाइ कुझु ॻाल्हाइणु चाहींदो? जी जी, अॼु मुंहिंजा फेवरेट आर्टिस्ट आहे ज़फर भाई, राजा मेमन ऐं तव्हां। थैंक यू। ऐं सिंगर में अहमद मुगल ऐं इशाद जागीरानी, माय फेवरेट सिंगर। माशाल्लाह। ऐं असां सभिनी जे लाइ, आर्टिस्टनि लाइ, जेके तव्हांजा पसंदीदा आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जे लाइ कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज इहो आहे त नओं कैरेक्टर में अचनि, असां लाइ महिनत कनि ऐं सुठियूं कोशिशूं कनि असांखे जीअं माना बहितर लॻे। बिल्कुलु अदा, असां महिनत ई इन लाइ कंदा आहियूं जीअं तव्हां सभिनीनि खे बहितर लॻे, ठीकु आहे न। ऐं उन खां अलावा मैसेज सिर्फ़ु इन हवाले सां न हूंदो आहे त तव्हां असांजी परफॉर्मेंस जे लाइ, परफॉर्मेंस असां कंदा ई कंदा आहियूं, असां महिनत कंदा ई कंदा आहियूं, ओके। ऐं तव्हां असांखे कहिड़े कैरेक्टर में ॾिसणु था चाहियो? ज़फर भाई खे कहिड़े नए कैरेक्टर में ॾिसणु चाहींदव, मूंखे या इरशाद जागीरानी खे असांखे कहिड़े कैरेक्टर में ॾिसणु चाहींदव? थैंक यू अदा, थैंक यू सो मच। माना हिन टाइम ते असां सही कमु न कयो आहे न। हेलो हेलो, हा अदा, सॉन्ग ॿुधायो। सॉन्ग ॿुधाईंदुमि। जी जी, प्लीज़ ॿुधायो। ॾाढियूं तोखे तवायूं आहिनि, हाय हाय दिल में बंबर बायूं आहिनि, केॾा कुल करार कई, प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। वाह वाह, ज़बरदस्त। वेठा ठही वेर, तोखे हाणे वणनि था घेर, भोला जग तुम खणंदो है, मूंखे प्यारो चवंदो है, नओ वञी पोइ यार कई, प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। वाह वाह, ज़बरदस्त। प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई। वाह 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 वाह। पढ़ाई हले पई तव्हांजी? जी जी, पढ़ाई अॼु हलंदी आहे, ख़ासि करे तव्हांजे प्रोग्राम में कार्यक्रम आहियूं असां। अच्छा, माशाल्लाह। गाना सभु यादि आहिनि तव्हांखे?
गाना याद आहिनि, वधी गाना बि कंदा आहियूं, शाइरी वरी पढ़ण टाइम टेबल जे हिसाब सां। ओके, गुड गुड, वेरी गुड। पंहिंजो अदा कंहिं बि अदाकार जो डायलॉग ॿुधायो जेके तव्हांजा पसंदि। हा, अॼु मां कंफ्यूज़ थी वियो आहियां, नथो ॿुधाए सघां। अदा भला मूं वांगुरु ॻाल्हाए ॿुधायो, जीअं मां होस्टिंग कंदी आहियां मूं वांगुरु ॻाल्हाए ॿुधायो। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आओ कभी नथो ॿुधाए सघां। ओके, बस हाणे ख़बर पइजी वियो आर्टिस्ट केॾी महिनत कंदो आहे। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। जी हा व्यूअर, एतिरी आसान शइ न आहे। जॾहिं फर्स्ट टाइम मां कैमरा जे साम्हूं आई हुयसि, यकीन कयो मूंखे माण्हुनि खां, हिते क्राउड खां या कैमरामैन खां, डायरेक्टर खां, उन्हनि खां भउ न पियो थिए, मूंखे कैमरा खां भउ पियो थिए। ऐं कैमरा खे कोई बि एतिरो नाहे एतिरो फेस करे सघंदो। हुनखे फेस करणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं असां सोलो कंदा आहियूं त असांजे साम्हूं कोई आर्टिस्ट नाहे बीठो हूंदो, असां सिर्फ़ु उनखे फोकस करे उन स्टोरी में गुम थियल हूंदा आहियूं ऐं उते सां ॻाल्हाईंदा आहियूं। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा, केरु ऐं किथां पिया ॻाल्हायो? जी, मां दादू खां ॻाल्हायां, नादिर अली चौहान। जी अदा, नादिर कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु हो? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। मुंहिंजो प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे अॼु जो? प्रोग्राम ॾाढो भलो पियो थो लॻे, असां ॾिसूं एंजॉय वेठा कयूं। ज़बरदस्त। ऐं अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे आर्टिस्टनि जे हवाले सां, उहो कीअं पियो लॻे? आर्टिस्ट जी, अदाकार असांखे त हींअर असांजे जेको जोई साइड असगर खोसो, असां हुनखे ॾाढो लाइक कयूं था। माशाल्लाह माशाल्लाह, असगर खोसो। तव्हांजा बि असां टिकटॉक ॾिसंदा आहियूं। थैंक यू मुंहिंजा भाउ, थैंक यू सो मच। अदा असगर खोसे जो कोई डायलॉग तव्हां ॿुधाईंदव? डायलॉग त हींअर को बि मूंखे यादि न आहे, मां हुन ॾिसंदुमि। असांजे आहे शहर जो आहे, पर हींअर हैदराबाद में थो रहे शुदस, मिलिया आहियो कोन आहियूं असगर सां। ओके, कोई गानो ॿुधाइणु चाहींदो? अदा असगर खोसे नाम कोई गानो करणु चाहियो? तव्हां बसि मुंहिंजे पारां ॿुधाए छॾियो को गानो, तव्हां रखंदा बि आहियो टिकटॉक ते, को सुठो ॿुधाए छॾियो, मां ॿुधां। ओके, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखंदा, अल्लाह हाफ़िज़। जी, आर्टिस्ट खे बयानु करणु एतिरो आसान न आहे। आर्टिस्ट वॾी ॻाल्हि आहे। अदा असगर खोसो हिकु उहो आर्टिस्ट आहे जंहिं बेहद महिनत कई आहे ऐं मां उन्हनि जी महिनत मुंहिंजी अखियुनि जे अॻियां थियल आहे ऐं उन्हनि खे अलाह पाक उन्हनि खे एतिरी इज़त एतिरो सभु कुझु ॾिनो आहे, मान ॾिनो आहे, त उहो सिर्फ़ु उन्हनि जी महिनत जे करे। अॼु जे अगरि अदा असगर खोसे खे पूरी दुनिया में ॾिठो वेंदो आहे त उन्हनि पंहिंजो नालो रोशन कयो आहे पंहिंजी महिनत सां, पंहिंजे सिंध जो नालो रोशन कयो आहे पंहिंजी महिनत सां। अॼु अगरि जीअं अदा कॉल कई ऐं उन एतिरो फ़ख्र सां उन चयो त मुंहिंजो पसंदीदा अदाकार जेको आहे उहो असगर खोसो आहे, त इहो हिकिड़ो प्राउड आहे, असांजे लाइ हिकिड़ो प्राउड आहे। ऐं हर आर्टिस्ट जेको आहे हिकु नालो रोशन करे थो ऐं हर इंसानु उन्हनि खे यादि करे थो। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मदीमा तौफ़ीक़ अली कोल्हालू खां ॻाल्हायां। जी त तौफ़ीक़, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अॼु सभा ठीकु, तव्हां ॿुधायो? अदा तव्हां छा कंदा आहियो? अॼु असां फर्स्ट आहियूं। पढ़ंदा आहियो? कहिड़ी क्लास में? 9th में। 9th में, माशाल्लाह। तव्हांजो फेवरेट सब्जेक्ट कहिड़ो आहे? मैथमेटिक्स। वाओ, मतलब इहो घटि माण्हू चूज़ कंदा आहिनि। जी हा, है न? त पोइ तव्हां हुन में नंबर केतिरा खणंदा आहियो एग्ज़ाम्स में? 85 87। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। ऐं तव्हां असांजे सिंधी मीडिया चैनल्स ॾिसंदा आहियो, वॉच कंदा आहियो? जी हा, जी हा। ऐं जेतिरा बि आर्टिस्ट आहिनि, अदाकार आहिनि, उहे तव्हांजे फेवरेट कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि? फेवरेट एक अली गुल मला, सोहराब सुंदर। माशाल्लाह, ज़बरदस्त। उन्हनि नादर लशारी। वाह वाह, ज़बरदस्त। पोइ अदा सोहराब सुमरे जो या अली गुल मला जो कोई बि डायलॉग, कोई अहिड़ी स्टोरी जेका तव्हांखे पसंदि हुजे, तव्हां ॿुधाइणु चाहियो? उनजा डायलॉग अचनि त कोन्ह, ऐं माना त उनजा खिली मज़ाक माना जेको ॻाल्हाईंदा आहिनि उहो पसंदि आहे असांखे। अच्छा, उहो पसंदि आहे। ॾिसो, उहे केॾी न मुस्कुराहट विखेरनि था तव्हां ताईं, तव्हांखे खिलाइण जी कोशिशि कनि था, पर उहो अंदरि जेके असुल पर्सनैलिटी आहे उहो कंहिंखे ख़बर न आहे। उन्हनि जे लाइ तव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदव?
उन लाइ मैसेज ॾियणु चवंदा त हुनखे केॾी बि ख़ुशी केॾो ग़म छो न हुजनि पोइ बि पंहिंजी असांखे हिकु ख़ुशी ॾियनि था हुनखे अलाह जी बसि दुआऊं त हुनखे आबाद रखे। आमीन आमीन। थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारा ख्याल रखंदा। अल्लाह हाफ़िज़। जी वीवर अदा अस्कर खोसे जे नाम अली गुल ऐं सौराब जे नाम अॼु मां हिकिड़ो सॉन्ग प्ले कंदसि जेको तव्हां बि ॾिसो ऐं आर्टिस्टनि जी परफॉर्मेंस खे वॉच कयो ऐं ॾिसंदा रहो द ग्रेट शो। वसंदड़ दुनिया उजड़ी वई किस्मत छो बर्बाद करे कंहिंखे दान ॾियां कहिड़ो दाद कंदो छा वरंदो भला फरियाद करे वो कर गम न पिरी मुझी जिंदगी जो रब तो
वाधायूं लख पिरी केरो उगे हाणे लुड़का पिरी मुझो एक सहारो तू हुए अज तू भी परायो थी वए एक सहारो तू हुए अज तू भी परायो थी वए। वेलकम बैक व्यूअर। तो सॉन्ग ॿुधो अहमद मुग़ल जे ख़ूबसूरत आवाज़ में ऐं हुन में परफॉर्मेंस ॾिनी हुई सनम अब्बासी। सनम अब्बासी उहा एक्ट्रेस आहे जंहिं हर करेक्टर निभायो, जे सिंगिंग भी कई, मॉडलिंग भी कई, एक्टिंग भी कई, पर हुन हर हिस्से के प्रॉपर तरीक़े सां हुन निभायो। अॼु अगरि शुमार थींदो आहे हुन जो नालो त हुन बेस्ट एक्ट्रेस बेस्ट परफॉर्मर आर्टिस्ट जो हुन में नालो शुमार थींदो आहे। ॾाढी ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत ऐं बेहद टैलेंटेड छोकिरी आहे ऐं जंहिं असांखे बि सेखारियो। ईअं न आहे त हुन सिर्फ़ु कमु कयो, बल्कि हुन असांखे बि सेखारियो। हर इंसान खे, हर आर्टिस्ट खे हुन रेस्पेक्ट ॾिनी आहे। अहिड़ी तरह सां हर आर्टिस्ट ईअं ई आहे। हर आर्टिस्ट खे कोई न कोई आर्टिस्ट अहिड़ो हूंदो आहे, मिलंदो आहे जेको हुनखे चांस ॾींदो आहे। सो कॉल मौजूदु आहे, ॾिसंदा केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। कादिम खां एक्टर गजन सिंधी जो ॻाल्हायां, स्टेट ड्रामनि जो अदाकार आहियां। माशाअल्लाह। जी जी। अॼु तव्हांजा असां शौक़ ॾिसंदा आहियूं, पर जॾहिं तव्हां ईंदा आहियो तॾहिं तव्हां सिंध जे बारे जी कॾहिं ॻाल्हि न कई आहे, लॉकडाउन जी कॾहिं ॻाल्हि न कई आहे, स्कूल जे पढ़ाई जी तव्हां ॻाल्हि था कयो। उन ॻाल्हि खां तव्हां कॾहिं पुछियो आहे त ग़रीबनि सां हशर छा आहे? तव्हां त VIP कुर्सीअ ते मुंहिंजी भेनरूं चढ़ियो वेठो। जी अदा, जी अदा। तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे आवाम जो मैसेज ॾिनो अथव त हू बुखिया आहिनि, पिननि पिया, खाइनि पिया, लॉकडाउन जी तव्हां कॾहिं असगर कोसो सूमिरो राजा मगर मचोरी हर कंहिंखे अधी आयो था ऐं कॾहिं तव्हां आवाम खां पुछियो आहे त तव्हां मुंहिंजूं भेनरूं सिंध में जेके रहनि थियूं ख़ुशि आहिनि, मुंहिंजा ॿाहिरि जेके सिंध में ख़ुशि आहिनि ऐं हिन लॉकडाउन खे ख़तमु कयो वञे, हिन लॉकडाउन जी शइ खे अॻिते पहुचे करे ऐं ग़रीबनि खे हमदर्दी ॾियां जेके ग़रीब रोटियूं खाइनि। तव्हां माशाअल्लाह भलोर कुर्सीअ ते वेठा हर जॻह जॾहिं अचो था तॾहिं असगर कोसे खे पाना आज़ाद सूमरे खे आज़ाद के आवाम न पुछो दी। जी अदा। हाणे अदा मां ॻाल्हायो, तव्हांजे सभिनी सवालनि जो जवाबु ॾियां। अदा शायदि तव्हां मुंहिंजो ही प्रोग्राम अॼु पिया ॾिसो, पर मां पहिरें ॾींहं खां ई सिंधी आर्टिस्ट हुजे, चाहे सिंधी कोई बि माण्हू हुजे, चाहे असांजे सिंध हुजे, चाहे एजुकेशन हुजे, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, उहा सभु मां कई आहे ऐं हर हवाले सां ॻाल्हायो आहे। थैंक यू सो मच अदा, थैंक यू सो मच। तव्हां कॉल कई ऐं बिल्कुलु हर आर्टिस्ट केरु कहिड़ी तकलीफ़ में आहे, कीअं आहे, उहो बिल्कुलु अलाह पाक ॾिसे थो पियो ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे हर आर्टिस्ट सां गॾु असां बीहूं, हर आर्टिस्ट सां गॾु असां हलूं। लॉकडाउन बि असांजे ई फ़ाइदे में आहे। जे असां कमु न कंदासीं त तकलीफ़ुनि में अची वेंदासीं। जे असां ॿाहिरि निकिरूं था ऐं कमु था कयूं त असां ज़िंदगियुनि खां हाराए था वञूं। त इहे शयूं बि असांजी ज़िंदगी लाइ ज़रूरी आहिनि। ख़ुदा जी तरफ़ां इहो आहे, इन खे असां नथा मटाए सघूं। असांजे हथ में न आहे। अगरि असां कुर्सीअ ते सुठनि ते वेहूं था पिया त इन में असांजो त ॾोह न आहे न, ख़ुदा जी तरफ़ां आहे। ख़ुदा खां दुआ घुरो, उहे जेके बि तकलीफ़ूं आहिनि उहे सभु दूरि थी वेंदियूं। आमीन। ऐं सभिनी सां मोहबत कयो। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु किथां पिया ॻाल्हायो? दुबई खां। जी अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां दुबई में छा कंदा आहियो? कारोबार कंदा आहियूं। माशाअल्लाह। मुंहिंजो प्रोग्राम कीअं लॻंदो आहे तव्हांखे? बिल्कुलु सुठो लॻंदो आहे। अॼु अदा असांजो टॉपिक आहे अदाकार जेतिरा बि आहिनि, गुलूकार जेतिरा बि आहिनि, उन्हनि जे हवाले सां आहे त असांजा आर्टिस्ट जेको कमु कंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि, त तव्हांखे कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट पसंदि आहिनि? मुमताज़ मौलाई पसंदि आहे ऐं मज़हर अली चांजो। जी जी। ओके। अच्छा अदा मुमताज़ मौलाई जो कोई सॉन्ग तव्हांखे यादि आहे? मुमताज़ मौलाई जो सॉन्ग कोन्हे को यादि। अच्छा, उन्हनि जे लाइ कोई मैसेज ॾियणु चाहींदो? जी। अदा मुमताज़ मौलाई लाइ कोई मैसेज ॾियणु चाहींदो?
अल्लाह खुश कंदो मैसेज पंहिंजी अल्लाह खुश कंदो रोज़ वधाइनि। आमीन आमीन। थैंक यू अदा, वॾी महिरबानी, पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा। जी हाँ व्यूअर, अदा जन जी कॉल्स अचनि पियूं ऐं काफ़ी कॉल्स आहिनि, काफ़ी मैसेजेस बि अचनि पिया। कोशिशि कंदी आहियां त सभिनी जी कॉल मां अटेंड कयां ऐं हर हवाले सां असां ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिं बि शइ खे न ई छॾींदा। अॼु आर्टिस्टनि जे लाइ मां इन करे ॻाल्हायां पई त असांजो कमु जॉब जेका आहे उहा एक्टिंग करणु आहे, चाहे उहो स्टेज ते हुजे, चाहे उहो चैनल ते हुजे, स्क्रीन ते हुजे, पर आहे असांजी जॉब। अगरि मां हिते वेही करे प्रोग्राम कयां थी त इहो मां पंहिंजी जॉब थी कयां, इहो मां पंहिंजो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे उनखे थी निभायां। जीअं हर इंसानु पंहिंजी जॉब खे कवर कंदो आहे अहिड़ी तरह सां, ऐं महिनत त असांखे करणु घुरिजे। इन लाइ चवंदी आहियां त पढ़ाई तमामु ज़रूरी आहे। जॾहिं तव्हां वटि को कमु न हुजे, का शइ न हुजे, त इल्म ई अहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे फ़ाइदो ॾेई सघे थी, जेका तव्हांखां जॉब कराए सघे थी पई। त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी सिंध जो नालो ईअं ई असांखे रोशन करिणो आहे स्टडी करे। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी दा, केरु किथां पिया ॻाल्हायो? कामरान पियो ॻाल्हायां दादू ज़िले खां। जी दा कामरान, कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो भेण ख़ुशि हो? अदा अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। मुंहिंजो प्रोग्राम कीअं लॻंदो आहे तव्हांखे? प्रोग्राम त ज़बरदस्त घटि ध्यानु क़िस्मती सां, छो त मुंहिंजी ड्यूटी अहिड़ी आहे जो मां कॾहिं कॾहिं क़िस्मत लॻाईंदो आहियां। अच्छा, ज़बरदस्त। अॼु मुंहिंजो प्रोग्राम बाक़ाइदा तव्हांखे कॉल लॻी वई मुंहिंजे प्रोग्राम में, है न? लॻी मूंखे गानो को ॿुधणु आहे मुमताज़ मौलाई जो। ओके त ज़रूरु, पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो, मुमताज़ मौलाई तव्हांजी फेवरेट आर्टिस्ट आहे, सिंगर? सिंगर त इहे ई आहे जो हुन माना जेके बि गाना कढिया आहिनि उहे लाइफ में ई कढिया आहिनि हुन। ओके ओके अदा, उन्हनि जे लाइ कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो ॾींदासीं त जेको आहे पंहिंजे सिंध जो नालो रोशन कनि। जी जी, सिंगर जेके आहिनि हुन खां अलावा चलो पंहिंजो जेको बि आहे हुनजे। चलो ठीकु आहे अदा, मैसेज उन्हनि ताईं पहुची वियो, वॾी महिरबानी, थैंक यू सो मच, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। जी व्यूअर, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मुमताज़ मौलाई हिकु सिंध जो बहितरीनु सिंगर आहे। उन खां पहिरियों हू हिकिड़ो शाइर हुयो जंहिं एतिरा गाना प्रोड्यूस कया, एतिरा आर्टिस्ट प्रोड्यूस कया जिन जा बेहद वॾा वॾा नाला आहिनि, पर उन्हनि जॾहिं पाण क़दम रखियो त उन्हनि सभिनीनि खे पोइते करे हू पाण अॻिते अची विया। त माशाअल्लाह सां अदा मुमताज़ मौलाई जो अल्लाह पाक उन्हनि खे नालो ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे, शोहरत ॾिनी आहे, ऐं असां कोशिशि कंदासीं त लाइब्रेरी में अगरि हिन टाइम मौजूदु आहे अदा मुमताज़ जो सॉन्ग त ज़रूरु असां प्ले बि कंदासीं। बट ॻाल्हि हले पई आर्टिस्टनि जी। आर्टिस्ट ॾाढी महिनत कंदा आहिनि, बेहद महिनत कंदा आहिनि, ॾींहं राति महिनत कंदा आहिनि। उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त उहो राति थी वई आहे या ॾींहुं थी वियो आहे। जॾहिं असांखे स्क्रिप्ट मिलंदो आहे त पूरी पूरी राति वेही करे असां परफॉर्मेंस ॾींदा आहियूं आईने साम्हूं। उन खां बाद में असां सेट ते अची करे परफॉर्मेंस ॾींदा आहियूं। उन खां बाद में जॾहिं उहो एडिट थींदो आहे, तव्हांजे साम्हूं ईंदो आहे, तॾहिं असांखे सुकून मिलंदो आहे त हा असां महिनत कईसीं, असां सफल रहिया आहियूं हिन शइ में। त बेहद महिनत आहे ऐं हर कम में महिनत हूंदी आहे। त महिनत सां त अल्लाह पाक असां सां गॾु आहे, त सभिनीनि सां हर कंहिंजी जॉब आहे। कॾहिं बि कंहिंखे बि क्रिटिसाइज़ न कजे, कॾहिं बि कंहिंखे डिग्रेड न कयो, हमेशह अॻिते वधो। अलाए कहिड़ी ख़बर कंहिंजे दिलि में कहिड़ी शइ हलंदी हुजे ऐं तव्हां उनजे उन ॾुखायल रग ते पेर रखी छॾियो या उनखे तकलीफ़ पहुचाए छॾियो। त हमेशह मां इहा ई ॻाल्हि कई आहे त सभिनीनि सां मुहबत कयो, सभिनीनि जी इज़त कयो। ऐं कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम बाजी, कैसे हो आप? वालेकुम सलाम, कैसे हैं भाई? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक का करम है। आप सुनाओ बाजी, ठीक ठाक है? जी अल्हम्दुलिल्लाह। आप लोगों ने प्रोग्राम का टॉपिक रखा, बहुत अच्छा रखा। थैंक यू सो मच जी। आपका होस्टिंग मेरे को अच्छा लगता है जी। थैंक यू भाई जी। दूसरा किरण लेगारी जी जी, हमारा प्यारा भाई मेजबान इरशाद जागरानी, वाह वाह ज़बरदस्त, और मेरा प्यारे भाई जफर जिस्कानी, माशाल्लाह। ये लोगों का मेरे को ना मेजबानी अच्छा काम करता है, प्रोग्राम में अच्छा प्रोग्राम करता है जी। मेरे को दूसरा बात है, हमको फेवरेट हमारा सिंगर जो है ना शमन अली मीराली हमारा। वाह वाह, ज़बरदस्त, थैंक यू। हम कोशिश करेंगे शमन मीराली का हम सॉन्ग आपके लिए प्ले करते हैं। सो व्यूअर, ॿुधूं था शमन अली जो ख़ूबसूरत ऐं बहितरीनु आवाज़ तव्हां ताईं मां पहुचायां थी पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू। त ॾिसंदा रहो द ग्रेट शो।
मैगज़ीन प्रोग्राम द ग्रेट शो जा तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD। वेलकम बैक व्यूअर। तव्हां सॉन्ग ॿुधो शमन अली मीरा अली जी आवाज़ में बेहतरीन ख़ूबसूरत सॉन्ग हुयो जिनजी मॉडल आगा राफ़िया ऐं जिनजो मॉडल इरशाद गोपांग हुयो। जी हाँ, इरशाद गोपांग पंहिंजी डायरेक्शन में काफ़ी सारा सॉन्ग्स किया, काफ़ी उन्हनि मॉडलिंग कई, कमु कयो ऐं इन खां अलावा ऐं आगा राफ़िया जो बि बहितरीन कमु। जॾहिं मां फस्ट टाइम मीडिया में आई हुयसि त मूंसां गॾु जेको पहिरियों प्रोजेक्ट हुयो आगा राफ़िया सां गॾु हुयो ऐं सनम अब्बासी सां गॾु हुयो। त उन्हनि ॿिन्हिनि सां ॿई ॾाढियूं बहितरीन आर्टिस्ट आहिनि, बहितरीन मॉडल आहिनि ऐं बहितरीन इन्हनि जो कमु आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। उन खां अलावा असां आर्टिस्टनि जी ॻाल्हि कयूं था, चाहे उहो ज़फ़र भाई हुजे, चाहे मां हुजां, चाहे कहिड़ो बि आर्टिस्ट हुजे, चाहे कहिड़ो बि सिंगर हुजे, कहिड़ी बि मॉडल हुजे, बट उन्हनि जी जेका महिनत आहे न, अगरि तव्हां उहो महिनत अखियुनि सां ॾिसो त शायदि तव्हांजी अखियूं भरिजी वञनि। बेहद महिनत हूंदी आहे। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, केरु किथां पिया ॻाल्हायो? त ॿीहर तव्हांजी कॉल लॻी वई? जी हा। कीअं आहियो अदा? खैर ठीक ठाक, दुआ अलहमदुलिल्लाह। प्रोग्राम ॾिसंदा आहियो न मुंहिंजो? जी हा जी हा, शो लॻो। अच्छा, मुंहिंजे प्रोग्राम में अहिड़ी कहिड़ी ख़ासि शइ आहे जेका तव्हांखे पसंदि आहे? तव्हां ई पसंदि आयो। अच्छा जी हा जी हा, ज़फ़र भाई बि इहो जवाबु ॾिनो। जी अदा, थैंक यू सो मच। ऐं तव्हां कोई सॉन्ग या कोई मैसेज ॾियणु चाहींदव कंहिं बि आर्टिस्ट जे लाइ? जी अदा, अदा मां ॿुधणु चाहींदमि तव्हांजी आवाज़ में सॉन्ग ॿुधणु चाहींदमि जेको तव्हां कंहिं बि आर्टिस्ट जे नाम करणु चाहियो। अच्छा, जी प्लीज़ तव्हां ॿुधायो। सदमा खाई खाई यार मसे असां मंज़िल माणिया तुंहिंजे ॾिसण लाइ रोज़ सिखां पियो, अॼु उन्हीअ जा हथड़क मां पियो, ख़त्म थिया इंतज़ार मसे असां मंज़िल माणिया। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। मां वॾी महिरबानी अदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर, असांजो जो टॉपिक जेको आहे न उहो मल्टी टैलेंट ते आहे। जेतिरा बि, चाहे उहे कैमरामैन हुजनि, चाहे आर्टिस्ट हुजनि, चाहे उहे पेंटर हुजनि, चाहे उहे सिंगर हुजनि, केतिरा न आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जी महिनत बेहद आहे। अगरि मुंहिंजे हथ में हुजे ऐं तव्हांखे मां ॾेखारियां त उन्हनि जी जेका महिनत आहे तव्हांजे साम्हूं अची वञे, तव्हां चवंदव सही त महिनत कुझु बि न आहे। हीअ मीडिया आहे, मीडिया एंटरटेन कंदी आहे, तव्हांखे असां एंटरटेन कंदा आहियूं। कॾहिं असां कॉमेडी प्ले में हूंदा आहियूं, कॾहिं असां सीरियस करेक्टर कंदा आहियूं, कॾहिं होस्ट थी वेठा हूंदा आहियूं, कॾहिं मॉडल थी हूंदा आहियूं, कॾहिं सिंगर थी तव्हांजे साम्हूं हूंदा आहियूं। केतिरा न शोभा आहिनि जेके तव्हांजे साम्हूं असां खणी ईंदा आहियूं। कॉल मौजूदु आहे, ॾिसो त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कैसी हो बहन? जी मेरे भाई, मैं बिल्कुल ठीक हूँ, आप सुनाए, आप कैसे हो? जी, प्रोग्राम आप कहाँ से बात कर रहे हैं? मैं सऊदी अरब मदीने से बात कर रहा हूँ, हैदराबाद से बात कर रहा हूँ। माशाल्लाह, आप प्रोग्राम देखते हो मेरा? बहुत देखते हैं और देखते हैं, 2 दिन हम बैठते प्रोग्राम देखते हैं बहन। माशाल्लाह। अच्छा, आपको सिंधी आती है या समझ में आती है बस? आती नहीं है, थोड़ी थोड़ी सी है। अच्छा, थोड़ी थोड़ी सी है। अच्छा, आज हम बात करें आर्टिस्टों के हवाले से, अदाकारों के हवाले से। आपको कौन सा अदाकार पसंद है? मुलई, शमन। वाह वाह, जबरदस्त। ये सिंगर हैं जी। तो मुलई का आज गाना सुना दो, हमारा फरमाइशी है और साथ भाई हम इधर बैठे हुए हैं। हाँ हाँ, चलें ठीक है, वो तो मैं आपको सुना दूंगी। आप उनके लिए कोई मैसेज देना चाहेंगे? मैसेज ये है, अल्लाह उसको खुश रखे, अल्लाह उसको आबाद रखे, जो काम तरक्की दे रहे अल्लाह उसको खुश रखे। आमीन आमीन। थैंक यू सो मच। आप अपना बहुत सारा ख्याल रखिएगा। अल्लाह हाफिज़। जी व्यूअर,
इहो प्यार आहे तव्हां सभिनी जो। तव्हां मदीने मां बि वेही करे कॉल था कयो, दुबई मां बि कॉल था कयो, सऊदीअ मां, तव्हां हर शहर मां, हर ॻोठ मां तव्हां कॉल कयो था। इन करे कयो था ताकी तव्हां पंहिंजे फेवरेट आर्टिस्टनि लाइ तव्हां ॻाल्हाए सघो, तव्हां उन्हनि जे लाइ तव्हां कुझु अल्फाज़ चई सघो। हिकु हिकु अल्फाज़ जेको हूंदो आहे न उहो वॾी ॻाल्हि हूंदी आहे। अगरि चवंदा आहिनि न फुड़ीअ फुड़ीअ तला, जे हर ज़बान तां हिकु हिकु जे लाइ अगरि दुआ अची वञे त उहा वॾी ॻाल्हि आहे, त कंहिंजी बि दुआ क़बूल थी सघे थी। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, केरु पिया ॻाल्हायो? अख्तियार अली शिंबाणी। जी, काथां पिया ॻाल्हायो? कातर बसी खुदा। ओके, मुंहिंजो प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे? अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो, ज़बरदस्त। ज़बरदस्त पियो लॻे। ऐं तव्हांखे ख़बर आहे असांजो जो टॉपिक छा आहे? जी, मैंने ॿुधली हाणे हाणे खोलियो आहे। अच्छा, असां अॼु ॻाल्हायूं पिया अदाकारनि जे हवाले सां। आर्टिस्ट, सिंध जा आर्टिस्ट, जीअं मां तव्हांखां हाणे सवाल थी कयां त तव्हांखे सिंध जो कहिड़ो अदाकार पसंदि आहे? हा, सिंध जे जेतिरा आर्टिस्ट आहिनि, अदाकार आहिनि या सिंगर? अदाकार या अदाकारा? अदाकार या अदाकार जेको बि। अच्छा जी, चलो तव्हां सोचो, वरी पोइ नेक्स्ट टाइम ॻाल्हाईंदासीं, ठीकु आहे अदा? वरी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। अदा इलाही सोचे पियो, मां इन करे सोचियो त मां तव्हां सां ॻाल्हायां बहितरु आहे, जेसिताईं अदा सोचे वठे। बट ॻाल्हि हले पई अदाकारनि जी, आर्टिस्टनि जी, त आर्टिस्ट छा आहे? आर्टिस्ट उहो आहे जेको दुनिया खे पंहिंजे अंदर में समाए करे तव्हांजे साम्हूं अचे थो, जेको अगरि तव्हांखे खिलणो आहे त तव्हांखे खिलाए थो वञे, अगरि हो पंहिंजे अहसासनि खे ज़ाहिर करे थो त के न के जे करेक्टर में अची करे तव्हांजे अॻियां ज़ाहिर करे थो। जॾहिं असांजे अखियुनि में ॻोड़ा ईंदा आहिनि त उहे रियल ॻोड़ा हूंदा आहिनि। ओके, कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मदी कहिड़ा हालनि? कहिड़ा? अदा बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां किथां कॉल कई आहे? तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो अफ़ज़ल आहे, मां ठाल सां कॉल कई आहे। जी अदा अफ़ज़ल, कीअं आहियो? ठीकु आहियो? केलो प्याला जा एहसान है। मां हिकु कलाम ॻाइणु चाहींदुमि पंहिंजे दोस्तनि जे तरफ़ां। प्लीज़ प्लीज़ ॿुधायो। दोस्तनि जो अगरि नालो ॿुधायांव, जिनेद ऐं जमशेद जे तरफ़ां हे कलाम ऐं ज़हन जे। जी जी अदा ॿुधायो। कारो वॻो ही यारो के इश्क भायो वा। वाह वाह। ओ कॉल डिस्कनेक्ट थी वई। अदा अदा तव्हां कारो वॻो पाए करे गानो था ॿुधायो, सुभाणे ॻाढ़ो वॻो पाए करे गानो ॿुधाइजो, सही आहे? हे ज़फ़र भाई चयो अथव, चयो त थोरो नओं अञा ॿुधायो ऐं वधीक गानो ॿुधायो, हिकु अल्फाज़ तव्हां मूंखे ॿुधायो आहे। बहरहाल ख़ैरु आहे। ऐं जॾहिं बि असां ॻाल्हाईंदा आहियूं त मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदी आहियां, ईअं अगरि तव्हांजे आसपास कोई टैलेंट आहे या कोई अहिड़ो आर्टिस्ट मौजूदु आहे जेको हिसास आहे बेहद ऐं उन जे टैलेंट खे साराहियो नथो वञे, त उन्हनि जे लाइ मैसेज इहो ई आहे त तव्हांजे लाइ सिंध टीवी आहे न, घबरायो न, असां तव्हां सां गॾु आहियूं, सिंध टीवी तव्हां सां गॾु आहे। ऐं उन्हनि आर्टिस्टनि जी अगरि पहुच न आहे त उन्हनि जी मदद कयो ऐं उन्हनि जे टैलेंट खे ज़ाया न थियणु ॾियो, उन्हनि खे अॻिते आणियो। हमेशह मां आर्टिस्टनि जे लाइ इन करे ॻाल्हाईंदी आहियां छो जो आर्टिस्टनि खे मां इलाही क़रीब खां ॾिठो आहे, उन्हनि जी तकलीफ़ुनि खे बि ॾिठो आहे, उन्हनि जी मोहबत खे बि ॾिठो आहे। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, केरु किथां पिया ॻाल्हायो? नदीम मलिक पियो ॻाल्हायां। जी अदा नदीम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक आहे, शुक्र आहे। तव्हां ठीक आहियो? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। मुंहिंजो प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे? तव्हांजो प्रोग्राम तव्हांखे मां अॻे ड्रामे में ॾिठो, तव्हांखे ड्रामे में ॾिठो ओके अदा, असां अॼु ॻाल्हायूं पिया आर्टिस्टनि जे हवाले सां। तव्हांजो कोई फेवरेट आर्टिस्ट, सिंगर जंहिंजे लाइ तव्हां ॻाल्हाइणु चाहियो या उन्हनि खे कोई मैसेज ॾियणु चाहियो? सभई सुठा, सभु सुठी महिनत कंदा आहिनि, ख़्यालु रखनि, प्यार मोहबत सां ड्रामो ड्रामो हुयो,
जी जी बिल्कुलु पोइ स्टेशन ते तव्हां इंतज़ारु कंदा आहियो कंहिंजो पुलिस जी 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 बिल्कुलु तव्हांखे पोइ वठी वेंदो आहे पंहिंजे घर पोइ बिल्कुलु दादा मूंखे स्टोरी यादि आहे मुंहिंजो ड्रामो हुयो 419 419 जी जी दादा कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे बिल्कुलु दादा मुंहिंजो ड्रामो हुयो ऐं हर आर्टिस्ट जो हिकु तव्हां ॾिसो न उहो महिनत हूंदी आहे न असां ॿियनि शहरनि में बि वञी करे रिकॉर्डिंग कंदा आहियूं पुलिस स्टेशन जे ॿाहिरां बि उन्हनि जे अंदरि बि कोर्ट में बि इवन रेलवे स्टेशन ते बि पहाड़नि में बि जंगलनि में बि दरियाउनि ते बि मछेड़ा जेके हूंदा आहिनि न उन्हनि ते बि हिकिड़ो ज़फ़र भाई जो हिकिड़ो ड्रामो बि हुयो जंहिंमें उहो मच्छू पकड़ींदा आहिनि ऐं ॿेड़नि ते सफ़र कंदा आहिनि त उन्हनि त परफॉर्मेंस करे तव्हांखे ॾेखारियो 1 मिंट में तव्हां सीन ॾिठो बि हूंदो ओके कॉल मौजूद आहे ॾिसो त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम जी दादा मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो जी दादा कीअं आहियो ठीकु आहियो दादा प्रोग्राम कीअं पियो लॻे मुंहिंजो अॼु जो प्रोग्राम अभी तमाम बेहतर है जो टॉपिक है तमाम बेहतर है हर सिंध जो आर्टिस्ट जो है वो सिंधी सुञाणप है सिंधी सकाफ़त है बिल्कुलु उहे लफ़्ज़ न जो उन्हनि जे यादो असां चई सघूं जो उन्हनि जी महिनत आहे ऐं असांखे उहे लफ़्ज़ नथा मिलनि जो उन्हनि जे यादो चऊं ऐं सिंध जा आर्टिस्ट जेके बि आहिनि मुंहिंजा फेवरेट आहिनि ऐं मुंहिंजी दुआ घटाए जेतिरी महिनत कई अथऊं अलाह उन्हनि खे दादा बिल्कुलु 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 तव्हां सही पिया चओ पर हिकु दिलि हूंदी आहे न अट्रैक्ट थींदी आहे कंहिं न कंहिं आर्टिस्ट जी तरफ़ त कोई न कोई पसंदीदा आर्टिस्ट हूंदो ई हूंदो आहे तव्हांजे जेके पसंदीदा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जा तव्हां नाला खणो उन्हनि जे लाइ असां सॉन्ग बि प्ले कंदासीं ऐं तव्हां उन्हनि खे कोई मैसेज ॾियणु चाहियो काई एडवाइस ॾियणु चाहियो तव्हां ॾेई था सघो बिल्कुलु फेवरेट सभु आहिनि पर भाईजान अॼुकल्ह जेकी महिनत हले थी सभिनी सुठी थी हले ऐं असद कुरैशी साहिबु आहिनि भाऊ ज़फ़र आहे ऐं काफ़ी आहिनि तव्हांजी जेके होस्टिंग आहे उहा जेका इहा आर्टिस्ट आहे तव्हां जेके डायलॉग आहिनि तव्हांजा बि तमामु बहितरीनु आहिनि महिरबानी दादा जेतिरी बि तव्हांजी घटि तारीफ़ कजे उहा घटि आहे थैंक यू सो मच दादा पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़ जी जेतिरा बि प्यारा असांजे सिंध जा आर्टिस्ट आहिनि असां कंहिं न कंहिं तरह सां सिंध जी सकाफ़त खे खणी ईंदा आहियूं ऐं तव्हांजे अॻियां रखंदा आहियूं चाहे उहो असांजी ज़िंदगियुनि जी स्टोरियूं छो न हुजनि उन्हनि जे नाव ते मां ही सॉन्ग प्ले थी कयां तव्हां बि इंजॉय कयो मां बि इंजॉय थी कयां ऐं ॾिसंदा रहो द ग्रेट शो अजयन दे आसरा है या त दीदार रे या छिनी छदे सफा अजयन दे आसरा है अजयन दे आसरा है या त मुखे प्यार दे या त का दे सदा
बार या त मूंखे प्यार ॾे या त काॾे सज़ा अजाया न दे आसरा है अजाया न दे आसरा है या त मूंखे प्यार ॾे या त काॾे सज़ा अजाया न दे आसरा है अजाया न दे आसरा है या त मूंखे प्यार ॾे या त काॾे सज़ा अजाया न दे आसरा है अजाया न दे आसरा है या त मूंखे प्यार ॾे या त काॾे सज़ा वेलकम बैक व्यूअर्स वापस अची वियासीं माशूक खोखर जे ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजे साम्हूं ई तव्हां ॿुधी यकीन तव्हां एंजॉय कयो हूंदो ऐं उन खां अलावा मां ॻाल्हि कयां पई आर्टिस्टनि जी सो आर्टिस्टनि जी ॻाल्हि त हले पई छो जो काफ़ी सारा मैसेजिस बि अचनि पिया आर्टिस्टनि जा ऐं काफ़ी ॻाल्हियूं आहिनि ऐं हींअर कॉल बि मौजूदु आहे ॾिसूं त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी तव्हांखे बि खोड़ सारा सलाम वालेकुम सलाम थैंक यू सो मच आई थिंक अदी ज़ुबैदा जी जी राइट ओके कीअं आहे तव्हां जी शुक्र अल्लाह साईं जो ॾाढा सुठा आहिनि तव्हां ॿुधायो अदी तव्हांजी तबियत कीअं आहे बिल्कुलु ठीकु अल्लाह पाक जा एहसान आहिनि अदी ऐं अॼु जो शो जेको आहे आर्टिस्टनि जे नाम आहे ऐं आर्टिस्ट अदाकार सिंगर मॉडल जेके बि आहिनि सभिनी जे नाम अॼु मुंहिंजो प्रोग्राम आहे ऐं उन्हनि जे हवाले सां असां ॻाल्हायूं पिया त तव्हां उन्हनि जे लाइ कुझु ॻाल्हाइणु चाहींदव आर्टिस्ट अभी ईअं हूंदा आहिनि जीअं घर जा भाती हूंदा आहिनि प्यारा हूंदा आहिनि ऐं अज़ीज़ हूंदा आहिनि ऐं सुठा लॻंदा आहिनि ऐं एतिरी सुञाण हूंदी आहे जिथे बि मिलनि ऐं ख़ुशी एतिरी थींदी आहे जीअं की इंसान सां मिलूं त बसि ॿिनि आम माण्हू सां न आर्टिस्ट सां ख़ासि ख़ुशी थींदी आहे जेको बि हुजे बिल्कुलु ख़ासि कंपेयर अदाकार जेके बि आहिनि इन हवाले सां अॼु ॾाढी ख़ुशी थींदी आहे बाज़ार में मिलनि चाहे कंहिं शो में मिलनि जी जी अदी बिल्कुलु ईअं ई हूंदो आहे ऐं उन खां अलावा तव्हां कहिड़े आर्टिस्ट सां मिलिया आहियो या मिलणु चाहींदव काफ़ी मिलिया आहियूं ऐं शो कल्चर शो लॻंदो जैकाबाद में उते बि ॾिठा हुयासीं आर्टिस्ट ऐं कराची में बि आया आहियूं सनम सां बि मिलिया आहियूं सनम बलोच सां जी ज़बरदस्त हा ऐं कहिड़े आर्टिस्ट सां तव्हां मिलणु चाहींदव हाणे हाणे हिकु तव्हां सां हिकु आगा रावशे सां जी जी अनीता बलोच अनीता सां ऐं सदफ सां ओके जेके बि आहिनि अदा ज़फर सां ज़रूर राजा सां अदा राजा मेमन सां खोड़ एतिरा आहिनि जंहिंसां दिलि ते थी मिलणु चाहिनि था इंशाल्लाह ॾाढी वणंदी आहे इंशाल्लाह ज़रूर तव्हां सां सभिनी सां मिलंदव ऐं तव्हां असां सभिनी जे लाइ कोई अहिड़ो मैसेज जेको असांखे कमु अची वञे जेको असां अञा वधीक सुठी परफॉर्मेंस कयूं असां अञा वधीक महिनत कयूं तव्हांजे साम्हूं लाइव शो बि कंदा रहो चाहे छा बि हुजे मींहुं हुजे झुड़ हुजे ईंदा रहो ईअं तव्हां लाइव शो भी कयो अदाकारी भी कयो ऐं सिंगर भी थियो सिंगर मां नथी थी सघां मां ॾाढी बेसुरी आहियां
न न न ये न हर कोई सिंगर आहे अभी तव्हां ॾिसो न जेको छा चवंदा चवनि था न जेको कावजी अचे थो उहो सिंगर थी वञे अदी सीरियसली मां चवंदमि मां हिकु बाथरूम सिंगर बि न आहियां न्यू सिंगर त मतिलबु अलॻि ॻाल्हि आहे मां इहो सिंगर बि न आहियां न न थी सघो थी वधी तव्हां अगरि रफ़त जहिड़े इंसान सां गॾु आहियो कोन थी सघो थियूं उन खां त मां एक्टिंग सिखां पई होस्टिंग सिखां पई न जेका अधु सफ़र खे पाण खे ई ॻाइणु नथो अचे मां उन खां छा सिखां को सिंगर विच में विहारो ज़फर भाई विड़े थो चए थो मां गानो ॿुधाए मूंखे ॻाइणु ईंदो आहे ठीकु आहे अदी तव्हांजो आवाज़ु ॾाढो माशाअल्लाह मिठो आहे तव्हां मूंखे कोई गुनगुनाए ॿुधायो कोई सॉन्ग सभी गम मुझसे मिलकर ऐसे रोई मिला हूँ जैसे सदियों बाद कोई मिला हूँ जैसे सदियों बाद कोई वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त अदी माशाअल्लाह तव्हां सां सॉन्ग ॿुधायो ऐं असां बि तव्हांजे लाइ ज़रूरु सॉन्ग प्ले कंदासीं ईअं ई कॉल कंदा रहो मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थींदा रहो थैंक यू सो मच अल्लाह हाफ़िज़ तव्हांजी दुआऊं तव्हांजी मोहब्बत और तव्हांजे अल्फाज़नि मां ज़ाहिर थींदी आहे असांजी महिनत तव्हांजे लाइ आहे तव्हांजी इहे अल्फाज़ जेके आहिनि तव्हांजी दुआऊं जेके आहिनि असां लाइ ॾाढी अहमियत रखंदियूं आहिनि तव्हांजो हिकिड़ो अल्फाज़ असांखे निग्लेक्ट करण वारो उहो असांखे एतिरी तकलीफ़ पहुचाए छॾींदो आहे तव्हांजे लाइ त बसि इग्नोर करे छॾींदा हूंदो पर असां लाइ बेहद अहमियत रखंदो आहे ईअं ई जीअं तव्हांजी मोहब्बत असां लाइ अहमियत रखंदी आहे जॾहिं तव्हां मुंहिंजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो ऐं मूंखे फीडबैक मिलंदो आहे त मूंखे बेहद ख़ुशी थींदी आहे अञा वधीक दिलि चवंदी आहे मां महिनत कयां अञा वधीक दिलि चवंदी आहे त मां पंहिंजे प्रोग्राम सां एतिरी मोहब्बत कयां सचाई कयां ऐं ॾेखारियां कॉल अची वई आहे ॾिसूं त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम केरु अदा किथां पिया ॻाल्हायो जी अदा कीअं आहियो ठीकु आहियो Thank you. वीडियो तव्हांजी जी बुड्ढो वारी गाने वारी बाकी मां आर्टिस्ट वगैरह जो मूंखे ख़बर न आहे जी जी इहो ई अदा आर्टिस्ट छा कनि लॉकडाउन में परफॉर्मेंस पंहिंजी किथे ॾेखारनि बस इहो ई आहे न टिकटॉक खां अलावा मां काॾे वञे सोशल मीडिया ई बची वियो आहे लॉकडाउन बाद माण्हू निकिरी न सघंदो आहे अदा तव्हांखे आर्टिस्ट कहिड़ो पसंदि आहे आर्टिस्ट अदी मां त गाना सुनंदा मुमताज़ लाशारी जा गाना ओके वाह ज़बरदस्त अदा उन्हनि जो कोई सॉन्ग गुनगुनाए ॿुधायो उन्हनि जो सॉन्ग बि हाणे मां सुना थो कंहिंखे ॾे न मयार कंहिंखे ॾे न मयार केरु न कंहिंजो आहे जग में केरु न कंहिंजो आहे जग में वाह वाह ज़बरदस्त हाणे अॼुकल्ह इहो सुना थो फेवरेट सॉन्ग मुंहिंजो इहो आहे अॼुकल्ह सिंधी में ज़बरदस्त ऐं हिकिड़ो सुठो मैसेज बि आहे कोई कंहिंखे मयार बि न ॾे अगरि कोई कंहिंखे ख़ुशियूं नथो ॾेई सघे त मयार बि ॾियण जो हक़ न आहे बिल्कुलु बिल्कुलु इन ई आहे थैंक यू अदा तव्हां कॉल कई पंहिंजो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़ राइट हर शइ पंहिंजी जेके पहिरीं जॾहिं मां नंढी हूंदी हुयसि ऐं मां जॾहिं ड्रामा ॾिसंदी हुई चवंदी हुअमि इहो सभु ईअं ई आहे ख़बर न पवंदी हुई ऐं जॾहिं हाणे मां पाण हिन फील्ड में आई आहियां त मूंखे इहे हक़ीक़तूं जेके आहिनि उहे असां ड्रामास जे सूरत में तव्हांजे साम्हूं असां रखूं था सॉन्ग्स जे सूरत में तव्हांजे साम्हूं रखूं था पर हूंदी इहे हक़ीक़त ते ई आहिनि इहे स्टोरीज़ इहे सभु कुझु हिकु हक़ीक़त हूंदी आहे जॾहिं असां परफॉर्मेंस ॾींदा आहियूं ऐं उहो तकलीफ़ बयानु कंदा आहियूं त इहो उन टाइम सोचींदा आहियूं त जेको इहो असुलु इंसानु हूंदो उन जे अंदरि केतिरी न शदीद तकलीफ़ हूंदी जेका तकलीफ़ असां बि महसूसु कयूं था कॉल मौजूदु आहे ॾिसंदा केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वधी ख़्याल आहे ख़ैर अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो जी अल्लाह जो शुक्र आहे ठीकु ठाक अदा किथां कॉल कई आहे तव्हांजो नालो छा आहे मुंहिंजो नालो अनवर अली थरपारकर खां जी अदा छा चवणु चाहींदो असांजे जे प्रोग्राम जे हवाले सां आर्टिस्टनि जे हवाले सां कुझु न आर्टिस्टनि जे हवाले सां कुझु न बसि ईअं तव्हांजो प्रोग्राम हलियो पियो त असांजो कॉल करे अदी सां थोरो तव्हां हाल अहवाल त कयो हाल अहवाल पुछो त सही आर्टिस्टनि जे लाइ जी पुछो त सही तव्हांखे कहिड़ा आर्टिस्ट वणंदा आहिनि कहिड़ा ड्रामानि जा अदाकार वणंदा आहिनि तव्हांखे जलाल चांडियो वणंदो आहे
हाय हाय इना लिला वना ला राजोन उन्हनि जी डेथ थी वई आहे बट उन्हनि जो यादूं जेके आहिनि उन्हनि जे जेके गाना आहिनि उहे अॼु ॾींहं ताईं हलंदा आहिनि बिल्कुलु ड्रामा इरशाद जागीरानी जो बि शो लाइव शो जेके अलफ़ान सजूद उहो ॾिसंदा आहियूं ज़बरदस्त उन्हनि जे लाइ कोई मैसेज इरशाद भाउ जे लाइ कोई मैसेज साहब के सलाम ॾियो था वालेकुम सलाम उन्हनि जो कोई गानो जेको तव्हां ॿुधाइणु चाहियो गानो असां बि इरशाद जागीरानी भाउ जो कोन असां यादि यादि न आहे चलो काई ॻाल्हि न आहे भला मां तव्हांखे ॿुधाईंदसि ठीकु आहे थैंक यू सो मच अल्लाह हाफ़िज़ जी ये तव्हांजी मोहब्बत तव्हांजो प्यार असां ताईं जॾहिं पहुचंदो आहे जीअं इरशाद ॿुधंदो त वाओ मुंहिंजे लाइ कॉल्स आयूं आहिनि ऐं मुंहिंजे लाइ कोई तारीफ़ कई आहे त उनजी दिलि केतिरी न ख़ुशि थींदी या जेतिरा बि आर्टिस्ट आहिनि ॿुधंदा उन्हनि जी दिलि केतिरी न ख़ुशि थींदी उहे अञा चाहींदा त तव्हांजे अॻे असां नयूं शयूं खणी अचूं अञा चाहींदा त असां तव्हांजे असां महिनत कयूं ऐं जेको गुलाब चांडियो हुयो उन्हनि खे अलाह पाक जन्नत फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए छो जो जेके आर्टिस्ट आहिनि उहे एॾा सेंसिटिव हूंदा आहिनि सॼी ज़िंदगी पंहिंजी तव्हांजी नाव करे छॾींदा आहिनि ऐं बाद में जॾहिं उन्हनि जी डेथ थी वेंदी आहे त उहे पंहिंजी यादूं छॾे वेंदा आहिनि ऐं उहे यादूं एतिरियूं असांखे सिखा ॾेई वेंदी आहे जो असांजी सोच बि न हूंदी आहे त असांखे इहो कॾहिं ज़िंदगी में अहिड़ी शयूं फेस करणियूं पवंदियूं या असां इहे शयूं ॾिसंदासीं हर इंसान लेसन आहे चाहे उहो केर बि हुजे चाहे उहो नेगेटिव हुजे या चाहे उहो पॉज़िटिव हुजे पर आहे लेसन कॾहिं बि तव्हां उनखे ब्लेम नथा करे सघो त इहो ग़लति आहे कोई ग़लति न आहे सभु सही आहिनि सो सभिनी जूं ॻाल्हियूं त इहे असां कंदा रहंदासीं सभिनी जे लाइ असां कचहरी कंदा रहंदासीं पर हिन टाइम जेको असां ॻाल्हायूं था उहो असां सिर्फ़ु आर्टिस्टनि जे लाइ था ॻाल्हायूं त उन्हनि उहे सिर्फ़ु मोहबत जे लाइ तव्हांजी मोहबत चाहींदा आहिनि बसि तव्हांजी मोहबत असांखे मिले तव्हांजो प्यारु असांखे मिले तव्हांजी इंटेंशन असांखे मिले ताकी असां जॾहिं बि अचूं तव्हांजे लाइ असां कुझु नयूं शयूं खणी अचूं दुबई मां कॉल आहे ॾिसूं त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम जी अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक हूँ आप सुनाएं आप कैसे हो अल्हम्दुलिल्लाह आपकी दुआ है आप जी भाई बहुत अच्छा माशाल्लाह लग रहा है देख रहा हूँ थैंक यू सो मच आपका नाम क्या है नाम मेरा एजाज अहमद है जी एजाज आप पाकिस्तान में कहाँ पर रहते हैं कौन से सिटी में पाकिस्तान में रहता हूँ ओके आपको याद आती है हेलो हाँ जी आवाज आ रहा मैंने कहा आपको याद आती है अपने सिटी की अपने लोगों की उनके लिए कोई गाना कोई मैसेज देना चाहेंगे आप बस अल्लाह आप लोगों को और सबको मेरी तरफ से नेक दुआएं हैं और मेरे एक गाना है पसंदीदा जी जी बताएं वो गाना वो मुझे थोड़ा थोड़ा समझ आता है ज्यादा नहीं मगर वो गाना जो वो गाना मेरे लिए थोड़ा ओके अगर हमारे पास लाइब्रेरी में इस टाइम मौजूद है तो ज़रूर हम आपके लिए प्ले करेंगे थैंक यू सो मच अपना बहुत सारा ख्याल रखिएगा अल्लाह हाफ़िज़ जी व्यूअर ये तव्हांजो प्यार आहे ॾिसो सिंध जा या सिंध खां ॿाहिरि ये कहिड़ी बि लैंग्वेज हुजे मोहब्बत त हिकु ई मोहब्बत हूंदी आहे फीलिंग्स हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि अखियुनि जा ॻोढ़ा हिकु जहिड़ा हूंदा आहिनि मुस्कुराहट हिकु जहिड़ी हूंदी आहे त इंसान कुझु बि करे कंहिंजी मुस्कुराहट न खसे कॾहिं बि मुस्कुराहट कंहिंजी न खसिजो ऐं हमेशह कोशिशि कजो त तव्हांजे करे ॿिए जे चेहरे ते मुस्कुराहट अचे कॉल मौजूदु आहे ॾिसूं त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम मां नवाब शो मिसिस रहमान ॻाल्हायां पई ख़ैरियत सां ठीकु ठाक जी बिल्कुलु ठीकु मिसिस रहमान मूंखे बि इहो ई वेट हुयो त अञा ताईं तव्हांजी कॉल छो न आई आहे जी जी मिले ई न पई स्टार्टिंग खां कई ऐं मुंहिंजो फेवरेट एक्टर जेके आहिनि नदा ज़फ़र ऐं तव्हां आहियो थैंक यू ऐं जेका सिंगर आहिनि उहे शैनी लाली आहिनि वाह वाह ज़बरदस्त ऐं आर्टिस्ट लाइ मां इहो ई चवणु चाहींदुसि त हर को जेको माण्हू आहे हुनखे हिकु डिग्री हूंदी आहे पंहिंजे हिसाब सां जी बिल्कुलु पर हू गुमनामी जी जेको आहे न लाइफ गुज़ारींदा आहिनि या गुमनाम रहंदा आहिनि बिल्कुलु पंहिंजी जॉब कंदा आहिनि घरनि में पर जेका फैन फॉलोइंग आर्टिस्ट जी हूंदी आहे महिनत हा न उन ॾिसंदा आहिनि न बुख ॾिसंदा आहिनि न आराम ॾिसंदा आहिनि बिल्कुलु पैसे खे ॾिसंदा आहिनि बिल्कुलु 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 ईअं आहे ऐं तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट जी ज़िंदगी हूंदी आहे आर्टिस्टनि जे लाइ कोई मैसेज ॾियणु चाहींदो
मां इहो ई सभिनी खे चवणु चाहींदुसि की हर को फंड ॾींदो आहे डॉक्टरनि खे लास्ट में जी भई हिननि जो कमु ईंदो ऐं जेके जॉब वारा आहिनि सभिनी खे आर्टिस्ट लाइ बि कुझु अहिड़ो ई यूनियन या कुझु अहिड़ो तरीक़ो कयो वञे की हुननि खे बि हुननि जी जेका आख़िरी लाइफ आहे जीअं मतिलबु थोरो पुठियां थींदा वेंदा आहिनि जी बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि जे किचन हलाइण लाइ उन्हनि जी औलाद लाइ सपोर्ट कई वञे सुठो कयो वञे जी बिल्कुलु थैंक यू सो मच सुठी ज़िंदगी गुज़ारे थैंक यू सो मच मिसिस रहमान थैंक यू सो मच ऐं मिसिस रहमान एतिरो ख़ूबसूरत मैसेज ॾिनो आहे बिल्कुलु आर्टिस्टनि जी सपोर्ट करणी आहे ऐं सपोर्ट कयो छो जो हो तव्हांखे मुस्कुराहट ॾियनि था ऐं मिसिस रहमान लाइ तव्हांजे लाइ असांजे सभिनी आर्टिस्टनि जे लाइ हीअ ख़ूबसूरत ट्रैक मां प्ले करे रही आहियां सो ॾिसंदा रहो द ग्रेट शो
विख वधंदासी उकरी वींदासी विख विख वधंदासी उकरी वींदासी बादल जियां बरसी बरसी बादल जियां बादल जियां बरसी बरसी बिखरी वींदासी विसरी वींदासी कंहिंखे याद नहीं दासी ही अदालत मुल्ज़िम इस्माइल के सेठ अलीअ जे क़त्ल जे इल्ज़ाम साबित थियण ते सज़ाए मौत ॾे सज़ाए मौत ॾे सज़ाए मौत ॾे बरसी बरसी बादल जियां बादल जियां बरसी बरसी बिखरी वींदासी विसरी वींदासी कंहिंखे याद नहीं दासी विसरी वींदासी कंहिंखे याद नहीं दासी विसरी वींदासी कंहिंखे याद नहीं दासी विसरी वींदासी कंहिंखे याद नहीं बिखरी वेंदासी तोखे याद भी नहीं ईंदासी। बिल्कुलु हर आर्टिस्ट ईअं आहे जॾहिं उहो स्क्रीन ते आहे तव्हांजे साम्हूं आहे, जॾहिं उहो हिन दुनिया मां हलियो वेंदो त सिर्फ़ु पंहिंजूं यादूं छॾे वेंदो। उहे बि कंहिंखे यादि हूंदियूं, न त असांखे सभु विसारे छॾींदा। हर इंसानु ईअं ई हूंदो आहे, हिक ॿिए खे विसारे छॾींदो आहे। पर तव्हां परफॉर्मेंस ॾिठी इस्माइल चांडियो साहिब जी, उन्हनि जी परफॉर्मेंस, उन्हनि जो जेको एक्ट हुयो उन वाकई में रुहारियो ऐं लाजवाब हुयो। उन में किरण लगारी जी मॉडलिंग हुई, उन्हनि जी परफॉर्मेंस हुई ऐं सजा यूसुफ सिंगर आहे। उन्हनि जे जेके छा अल्फाज़ हुया, छा गाने जी अदायगी हुई, तव्हां पाण ॿुधी मूंखे बेहद पसंदि आहे। ऐं हक़ीक़त ते ई आहे, इंसानु ईअं ई आहे, जहिड़े टाइम साम्हूं आहे त सभु कुझु आहे, जे साम्हूं न आहे त कुझु बि न आहे। त इन ई लाइ मां बार बार चवंदी आहियां, हिक ॿिए सां मुहबत कयो, हिक ॿिए जी इज़त कयो। वक़्तु कंहिंजो केतिरो घटि आहे कंहिंखे ख़बर न आहे। हिक ॿिए सां मुहबत सां हलो ऐं कोशिशि कयो त हिक ॿिए जी कमु अची सघो। कॾहिं बि कंहिंखे डिग्रेड न कयो, कॾहिं बि कंहिंखे अवॉइड न कयो, कॾहिं बि कंहिंखे इग्नोर न कयो। शायदि उन जे दिलि में उन टाइम का तकलीफ़ अहिड़ी हुजे जेका तव्हांजे साम्हूं बयानु न करे सघे, उन में हिमत न हुजे। अगरि उहो बयानु नथो करे सघे, तव्हां त सम्झी सघो था न, तव्हां सम्झी वञो, पर कंहिंजो साथ न छॾियो। इंसानु मोहबत करे सघे थो, कंहिंखे तकलीफ़ नथो ॾेई सघे एतिरी। सो ॻाल्हियूं आर्टिस्टनि जूं हलनि थियूं। आर्टिस्ट असल आर्टिस्ट आहे छा? कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम, वॾी ख़ुशि आहियो? जी अदा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां वॾी ख़ुशि आहियां। तारक अब्बासी जो ॻाल्हायां, कल्याण नौशर फिल्म खां। जी अदा, वेलकम। कीअं आहियो अदा, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआ लॻी पई आहे। मूंखे ॾाढो
जी जी तव्हांजो प्रोग्राम ईअं ॾिसंदो मूंखे ॾाढो तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह प्यारो कंदो अलाह ख़ुशि रखे तव्हांखे थैंक यू सो मच अदा ऐं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु असांजो प्रोग्राम जेको आहे उहो आर्टिस्टनि जे नाम आहे मुंहिंजे आर्टिस्टनि जेतिरा बि आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदो ऐं तव्हांजा फेवरेट आर्टिस्ट कहिड़ा कहिड़ा आहिनि माशाल्लाह असांजे सिंध में तक़रीबन आर्टिस्ट तमामु बहितरीन आहिनि तमामु ख़ूबसूरत आहिनि माशाल्लाह मुंहिंजो तमामु घणो पसंदीद शमन अली मीरानी आहे महिरबानी थी सघे त मूंखे शमन अली मीरानी जो सॉन्ग ॿुधायो ज़रूरु अदा असां उन्हनि जो सॉन्ग प्ले कयो आहे कोशिशि कंदासीं उन्हनि जो ॿियो बि सॉन्ग प्ले करण जो ऐं उन खां अलावा पंहिंजी फेवरेट आर्टिस्टनि लाइ कोई मैसेज ॾियणु चाहींदो हेलो ओके थैंक यू सो मच मुंहिंजा प्यारा भाउ तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां कॉल कई ऐं ज़फ़र भाई तव्हांजो आवाज़ु मूंखे न पियो अचे बिल्कुलु बि ख़ैर आहे पर मां तव्हां सभिनी सां ॻाल्हायां थी छो जो मुंहिंजा व्यूअर मूंसां गॾु आहिनि ऐं हिन टाइम मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां आर्टिस्टनि जे हवाले सां ॻाल्हायूं पिया आर्टिस्ट बेहद हिसास हूंदा आहिनि आर्टिस्ट एतिरी मोहबत कंदड़ हूंदा आहिनि उन्हनि जी मोहबत बि साम्हूं हूंदी आहे उन्हनि जी नाराज़गी बि साम्हूं हूंदी आहे पर उहे कोशिशि कंदा आहिनि त उन्हनि जे करे कंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट अची वञे उन्हनि जे करे कंहिंजी का तकलीफ़ घटि थी वञे छो जो असां आम ज़िंदगी में एतिरो न आहियूं हली सघंदा जेतिरो असां हिन ज़िंदगी में हूंदा आहियूं कॉल मौजूदु आहे ॾिसूं त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम जी अदा केरु किथां पिया ॻाल्हायो हबीब शेख को ॻाल्हायां छत्ते शहर खां जी अदा हमीद कीअं आहियो तबियत कीअं आहे हमीद न हबीब हबीद जी जी अदा इन जी माना छा आहे हबीब जी अदा माना आहे हबीब माना वो हबीब ओके हबीब सॉरी अदा असां अॼु प्रोग्राम कयो आहे आर्टिस्टनि जे नाम त तव्हां आर्टिस्ट तव्हांजो कहिड़ो फेवरेट अदाकार आहे अदा अदा तव्हां त हलिया वियो ख़ैर काई ॻाल्हि न आहे प्रोग्राम तव्हां ॾिठो बट तव्हांजो नालो अची वियो असांजे साम्हूं ख़ैर अदा हबीब असांखे कॉल कई हुई ऐं अदा हबीब सां ॻाल्हाए न सघियसि मां इट्स ओके ख़ैर आहे बट ॻाल्हि हले पई आर्टिस्टनि जे हवाले सां त मां इहो ई चवंदमि पंहिंजे आर्टिस्टनि खे सपोर्ट कयो पंहिंजे सिंध जे आर्टिस्टनि खे सपोर्ट कयो इहे आर्टिस्ट जेके दुनिया भर में उन्हनि सिंध खे ज़ाहिर कयो आहे ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं न कंहिं हवाले सां उहे कंहिं न कंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहिनि ईअं ई हाणे हिकु कॉल मौजूदु आहे ॾिसूं त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो अल्लाह जो शुक्र आहे सभु खे लॻो पिया प्यार साईं आदि सारंग काशकली ॻाल्हाईंदो मके पाठ मां जी अदा सारंग कीअं आहियो तबियत कीअं आहे तव्हांजे अल्लाह जो शुक्र आहे जी प्यार रखायो सभु खे लॻो पियो तव्हां ॿुधायो अदा असां बि बिल्कुलु ठीकु आहियूं अॼु जो प्रोग्राम आर्टिस्टनि जे नाम आहे त तव्हां ॿुधायो तव्हांजा कहिड़ा फेवरेट अदाकार आहिनि असांखे हिकिड़ो सदोरो दाड़ेल सही ॿियो मलार वाह वाह ॿियो ज़फर भाई वाह वाह ॿियो आचर दाड़ेल वाह वाह ये सफ़ा वध मां वधि असांखे पसंदि आहे हिते हलंदो आहे ॿियो आलम खान वारो ड्रामो हूंदो बिल्कुलु आलम खान हुनजो ॾाढो असांखे भाउ पसंदि हूंदो अदाकारी वणंदी आहे असांखे ज़बरदस्त अदा इहे जेके बि तव्हांजा फेवरेट अदाकार आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव उन्हनि खे कोई मैसेज ॾियणु चाहींदव उहे हिनखे चवंदा बि को बि किरदार कनि जा का बि ॻाल्हि कनि पर सुठे नमूने सां हथियार वथियार न हुजे मोहबत कुर्ब जो जेको बि ड्रामो हुजे उहो बहितर रहंदो बिल्कुलु अदा बिल्कुलु ज़रूरु ऐं तव्हां अॼुकल्ह जो हथियार जेको खणंदा पोइ जेको ॾिसण वारा आहिनि उहे पोइ ख़राब छो था वञनि हा सही ॻाल्हि आहे अदा कोई गानो ॿुधाइणु चाहींदव या गानो तव्हां ॿुधायो जे वरी चओ था असां तव्हां ॿुधायो न थोरो गुनगुनायो बि न था अदा गुनगुनाईंदासीं त पोइ हिते रही सघंदा सऊदीअ में अदा चलो ठीकु आहे तव्हांखे मां ॿुधाईंदसि ठीकु आहे थैंक यू सो मच पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़ जी अदा मूंसां गॾु हुयो फ़ोन ते ऐं उन्हनि सऊदीअ खां कॉल कई ऐं हुननि आर्टिस्टनि जे हवाले सां ॻाल्हायो आर्टिस्टनि जा नाला कया उन्हनि खे जेके जेके किरदार वणंदा हुया पसंदि हुया उन्हनि जे हवाले सां उन्हनि ॿुधायो बट असां ॻाल्हायूं पिया आर्टिस्टनि जे लाइ असां ॻाल्हायूं पिया सिंगर्स जे लाइ तव्हांखे मां ॿुधायां असां आर्टिस्ट कीअं थियासीं जॾहिं असां कैमरा ते आयासीं कैमरा असांखे जीअं ॾेखारियो असां तव्हांजे साम्हूं अची वियासीं पर जेके कैमरा जे पोयां बीह करे वर्क था कनि
ऐं उहे असांजे एक्सप्रेशन खे कैच था कनि, उहे हूंदा आहिनि असांजे कैमरामैन असांजे हर फीलिंग्स खे तव्हां ताईं कैप्चर कयो आहे, असांजे हर खिलण खे, असांजी ॻाल्हाइण खे, असांजी मुस्कुराहट खे कैप्चर करे तव्हां ताईं पहुचायो आहे, असांजा मैसेजिस बि तव्हां ताईं पहुचाया आहिनि। पर इन ई करे हीउ प्रोग्राम अॼु आर्टिस्टनि जे नाम, कैमरामैन जे नाम, सिंगर्स जे नाले ते ऐं होस्ट जे नाले ते कयो आहे। सो तव्हां सभिनी जी मोहबत, प्यार असांजे लाइ बेहद क़ीमती आहे। प्यार कंदा रहो, मोहबत ॾींदा रहो ऐं इहे ई ज़िंदगी आहे, ईअं ई गुज़ारणी आहे। सो मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे ऐं पंहिंजी होस्ट सैरिश भुट्टो, डायरेक्टर ज़फ़र जिस्कानी, कैमरामैन इरफान डर, सजाद चन्ना ऐं असांजो DOP OB ऑपरेटर नवाज़ जमाली ऐं MCR मां दानिश भाई, शरीफ़ भाई, असां सभिनी खे ॾींदा इजाज़त। सो इन्हनि दुआउनि सां गॾु ऐं हिन सॉन्ग सां गॾु पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़, सिंध सलामत, साथ सलामत। वफ़ाऊं न ॾींहं तोखे यादि ईंदई
जॾहिं टोड़े नौही साथी जोड़ विंदुई मुंहिंजूं वफ़ाऊं उन ॾींहुं तोखे यादि ईंदई पोइ यादि ईंदो साईं मिठा सजण मुंहिंजी दाह उनखे आ सजण मुंहिंजी दाह उनखे आ मूंखे ज़ख़्म ॾेई तूं टहक न ॾे मता तोखे बि कॾहिं रोइणो पवे बेपरवाह आहे ख़ुदा सजण मुंहिंजी दाह उनखे आ सजण मुंहिंजी दाह उनखे आ सजण मुंहिंजी दाह रब खे आ सजण मुंहिंजी दाह रब खे आ मैगज़ीन प्रोग्राम द ग्रेट शो जा तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।